ॿी ख़बर ठटे मां शामिल कंदासीं जिते जंगशाही भरिसां ॻोठ सिकी लधो बुरफ़त में घर खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि नौजवान सड़ी फौत थी वियो आहे। अव्हां खे जंगशाही भरिसां ख़बर ॾियो पिया जिते ॻोठ सिकी लधो बुरफ़त में घर खे बाहि लॻण सबबि नौजवान सड़ी फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ठटे के कोस्तानी इलाके में जंगशाही जे वेझो कोस्तानी ॻोठ सिकी लधो बुरफ़त में अॼु अफ़सोसनाक बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो, जंहिंमें बाहि लॻण जे नतीजे में हिकु 15 वरनि जो जेको नौजवान आहे नादर बुरफ़त उहो सड़ी फौत थी वियो, जंहिं सां घर में कराम मची वियो, जॾहिं त घरेलू समूरो अल थल सड़ी रख थी वियो आहे। जेके इलाइक़े वासी ॻोठाणनि जो चवणु आहे त ओचितो घर खे बाहि लॻी, बाहि खे विसाइण जी कोशिशि दौरान जेको नौजवान 15 वरनि जो नौजवान पोरित नौजवान नादर बुरफ़त उहो कोशिशनि में रुधल हो। उन दौरान ॿिया गरबाती बि रुधल हुआ, पर हुनखे छाकाणि जो बाहि जी शरीर जेको आहे ज़िद में अची वियो ऐं उहो सड़ी बरवक़्त फौत थी वियो। इन जे फौत थियण जे वाक़े खां पोइ घर में कराम मची वियो ऐं समूरो घर मुकमल तौर ते सड़ी रख थी वियो ऐं नौजवान जी जेका फौत थियल नौजवान नादर बुरफ़त जेको सड़ी फौत थियो, उनजी तदफ़ीर वारियूं रस्मूं हाणे थोरी देरि अॻु में कोस्तानी इलाइक़े में जंगशाही जो वेझो कोस्तानी इलाइक़ो आहे ॻोठ सिकी लधो बुरफ़त उन जे भरिसां मक़ामी क़ब्रिस्तान में तदफ़ीर वारियूं रस्मूं अदा कयूं वियूं, जॾहिं त नौजवान सिकी लधो बुरफ़त ॻोठ में नौजवान नादर बुरफ़त जे सड़ी वञण वारे वाक़े खां पोइ इलाइक़े में ॾुख वारी लहर छायल आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे ॿी ख़बर शामिल कंदासीं त